अॼु हिन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद दोस्तों। ख़ैर सां रियासत ड्रामे जो पहिरियों स्पेल पूरो थियो ऐं ॿिए स्पेल जी तयारी शुरू आहे। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामे जो ख़ैर सां पहिरियों स्पेल फाइनल थी चुको आहे ऐं ॿिए स्पेल जी वरी शूटिंग हली रही आहे लगातार। दोस्तों जॾहिं ड्रामो शूट थियणु शुरू थियो मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, इहा ॻाल्हि मां कई तव्हांखे त जेको खजूर साहब डायरेक्टर आहे इहो वॾो तेज़ डायरेक्टर आहे। जॾहिं कंहिं बि ड्रामे में हथु विझंदो आहे तो शूटिंग खे 2-3 स्पेल त ईअं घुमाए छॾींदो आहे ॼण कंहिं पाणी पीतो। अहिड़े हिसाब सां त हिन पंहिंजा वरी ड्रामे खां पोइ बाद में 15-20 ॾींहं पोइ शूटिंग स्टार्ट कई आहे ऐं उन सां गॾोगॾु पहिरियों स्पेल हिन मुकमिल करे छॾियो। हुननि जो बि हिकु स्पेल मुकमिल थियो आहे ऐं हिन बि उन्हनि सां गॾोगॾु पहिरियों स्पेल फाइनल करे छॾियो। छाजे करे त हीअ महिनत घणी कंदो आहे खजूर साहब ऐं जो ग्रुप जेको बि अदाकार हिन सां सेट आहिनि ऐं उहे बि महिनत कंदा रहनि था। इन जे करे खजूर साहब डायरेक्टर कामयाबु डायरेक्टर आहे। पंहिंजा कमकार बि पोइ न करे पंहिंजी डायरेक्शन ॾे घणी तवजा ॾींदो आहे। इन जे करे हीउ ड्रामो जेको आहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त KTN ते सभ खां पहिरियां हलंदो, थी सघे थो पंहिंजा वेरी खां बि पहिरियां हीउ ड्रामो हले। छो त हिन जी जेॾी स्पीड में हीउ खजूर साहब शूटिंग कराए रहियो आहे ड्रामे जी, त हीउ ॿियो स्पेल बि 2-3 ॾींहंनि जे अंदरि फाइनल थी वेंदो, हफ़्ते जे अंदरि सेटअप सभु कुझु ठहियो पियो आहे। हाणे सिर्फ़ु सीन शूट करणा आहिनि जंहिंमें बाक़ी एडिटिंग जो प्रोसेस हूंदो आहे उहो एडिटर ॼाणींदो आहे। बाक़ी दोस्तों हीउ ड्रामो ज़बरदस्त तरीक़े सां शूट कयो पियो वञे। ख़ुशख़बरी इहा आहे त इहो 2026 खां पहिरियां हलंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जय जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ अव्हांजो चैनल आहे।